इरमा नाले सामूंडी तूफ़ान जूं तबाहियूं जारी आहिनि ऐं हिन वक़्तु सामूंडी तूफ़ान अमेरिका जी रियासत फ्लोरिडा सां टकराइजी चुको आहे, जंहिं करे 20 लखनि खां वधीक घर बिजली जी सहूलियत खां महरूम बणिजी विया आहिनि। साॻे वक़्तु इहे बि रिपोर्टूं आहिनि त सामूंडी तूफ़ान फ्लोरिडा रियासत जे ओलाहे किनारे सां टकराइजण बाद मियामी शहर खे बि पंहिंजे घेरे में आणे चुको आहे। अमेरिका जे मौसमियाती खाते इहो पिणु शक ज़ाहिर कयो आहे त सामूंडी तूफ़ान जूं छोलियूं 15 फुटनि ताईं मथे अची सघनि थियूं। मौसमियात खाते मूजिबि सामूंडी तूफ़ान में तेज़ी त घटिजी चुकी आहे, पर उन बावजूदि हवाऊं 140 किलोमीटर जी तेज़ी सां हली रहियूं आहिनि, जॾहिं त सामूंडी तूफ़ान सबबि मुतज़ाद रिपोर्टनि मुताबिक़ 20 लख या 32 लख घर बिजली खां महरूम बणिजी चुका आहिनि ऐं मियामी में पिणु पाणी अचणु शुरू थी वियो आहे, जॾहिं त फ्लोरिडा में सामूंडी तूफ़ान सबबि 3 माण्हू पिणु मरी चुका आहिनि। ॿिए पासे सामूंडी तूफ़ान ते फ्लोरिडा जे गवर्नर पारां ॻणती जो इज़हार कंदे इहो चयो वियो आहे त फ्लोरिडा रियासत जे ओलाहे पासे पिणु सामूंडी वीरूं वधी सघनि थियूं। This morning, the National Hurricane Center is reporting that Hurricane Irma remains a dangerous and life-threatening Category 5 storm with winds of 185 miles per hour. The storm is massive, and the storm surge is predicted will go for miles. This is a massive storm. In some instances, it could cover homes and go very far inland. Right now, Irma is traveling at about 16 miles per hour. The track now has a forecast to directly impact the Florida Keys on Sunday as a devastating major hurricane. The Florida Keys should be prepared to start feeling the effects of this storm as early as Saturday. Storm surge and extreme winds are the biggest concern right now. The storm is bigger, faster, and stronger than Hurricane Andrew. We are being very aggressive in our preparation for this storm, and every Floridian should take this seriously and be aggressive to protect their family. It is important not to focus on the exact path of this storm. A storm of this size could have effects statewide, and everyone must be prepared. I know it shifted east in the latest forecast, but we all have to understand that this is serious and we cannot take chances. Regarding evacuations, right now there is mandatory evacuation order in effect for all visitors in the Florida Keys. Tonight this order will go into effect for all residents. If you're told to evacuate, get out quickly. We can expect additional evacuations as this storm continues to come near our state. Everyone must listen to their local officials. Listen to your local officials on the evacuations. Individuals with special needs will be evacuated from Miami beginning this morning. Miami-Dade County officials are also advising residents living in low-lying areas to start evacuating today. I cannot stress this enough. Do not ignore evacuation orders. Remember, we can rebuild your home, but we cannot rebuild your life. जॾहिं त माहिरनि जो इहो ख़्यालु आहे त सामूंडी तूफ़ान जॾहिं रियासत जे हेठनि इलाइक़नि मां गुज़रंदो त तूफ़ानी हवाउनि में 130 मील 209 किलोमीटर फ़ी कलाक तेज़ी हूंदी, जंहिं बाद सामूंडी तूफ़ान फ्लोरिडा जे उत्तर ओभर वारी पटी तरफ़ हलियो वेंदो। हिते इहो यादि रहे त फ्लोरिडा रियासत सां टकराइजण खां अॻु सामूंडी तूफ़ान कैरिबियन जे मुख़्तलिफ़ ॿेटनि सां टकरियो हो, जिते घटि में घटि तूफ़ान सबबि 25 माण्हू मरी विया हुआ। सामूंडी तूफ़ान बाबति फ्लोरिडा रियासत जी सरकार जो चवणु आहे त हिन वक़्तु फ्लोरिडा ऐं उन जे भरपासे वारे कंहिं बि ॿेट ते कंहिं माण्हू जो हुजणु आपघात करणु बराबरि आहे, जॾहिं त इहो बि यादि रहे त फ्लोरिडा रियासत मां अॻु ई 63 लख माण्हुनि खे सामूंडी पटी छॾे वञण जो चयो वियो आहे ऐं इहो पिणु चयो पियो वञे त 63 लख माण्हुनि मां जेकॾहिं को बि ख़तरे वारनि ॿेटनि ते रहे थो त संदुनि बचण जी उमीद न हूंदी। सामूंडी तूफ़ान जॾहिं कैरिबियन ॿेट सां टकरायो हो त उन में तेज़ी तमामु घणी ॿुधाई पई वई, पर क्यूबा सां टकराइजण बाद उन तेज़ी में घटिताई आई। हिन वक़्तु इहो पिणु चयो पियो वञे त फ्लोरिडा जी ओलाही सामूंडी पटी तमामु घणी मुतासिर थी सघे थी। सामूंडी तूफ़ान जे वकड़ में हाणे बि टेम्पा ऐं सेंट पीटर्सबर्ग जहिड़ा शहर बि अची सघनि था। इहो बि विसारणु न घुरिजे त टेम्पा नार वारे इलाइक़े में 30 लख आबादी आहे ऐं उन आबादी 1921 खां पोइ कंहिं बि वॾे सामूंडी तूफ़ान खे न ॾिठो आहे, पर हिन भेरे हू बि इहे हड़ई मंज़र ॾिसंदा जेकी संदनि अबनि ॾाॾनि ॾिठा हुआ। अमेरिका में जारी सामूंडी तूफ़ान खां पोइ सोचण ऐं वीचारण जो सवाल इहो आहे त इंतिज़ामिया जे ख़बरदार हुजणु
ऐं बहितरीनु सिस्टम हुजण करे अमेरिका जे मुख़्तलिफ़ रियासतुनि ऐं ॿियनि इलाइक़नि में नुक़सानु पोइ बि घटि थियो आहे, पर सिंध में टोड़ी बंदि टुटण जा चाक अञा चिकी रहिया आहिनि। तंहिं करे असांजी हुकूमतुनि खे बि उर्मा सामूंडी तूफ़ान ऐं रियासतनि जे अदा कयल किरदार मां सोचणु घुर्जे त जीअं हिते बि नुक़सानु कंहिं बि अहिड़ी सूरत हाल में घटि खां घटि थिए।